आम जेके महीना आहिनि उन्हनि वांगुरु इन जी हैसियत आहे। इन महीने खां अॻु में मुहर्रम वारो महीनो ख़तमु थींदो, हुरमत वारो। पोइ सफ़र वारे महीने में सभु ॾोहारी निकिरी ईंदा ऐं ॾोह कंदा, अहले मक्का खां सामान फुरंदा। इहो इस्लामी अक़ीदे जे ई ख़िलाफ़ु आहे त इंसान कंहिं वक़्त खे, कंहिं इंसान खे, कंहिं शइ खे, कंहिं जानवर खे मनु सम्झे। सफ़र जे महीने खे दौरे जाहिलियत में छा हैसियत हुई? सफ़र जे महीने खे अॼु जे दौर में बि मनहूस छो सम्झो वेंदो आहे? इस्लाम असांजी छा रहनुमाई थो करे? सफ़र जो महीनो उहे ई महीना जीअं इस्लाम जा ॿिया महीना आहिनि, मुहर्रम ऐं हुरमत वारा महीननि खां अलावा आम जेके महीना आहिनि उन्हनि वांगुरु इन जी हैसियत आहे। इन जे बारे में को ख़ासि वारिद कोन्हे को, बल्कि पुराणे ज़माने में बि दौर जाहिलियत में बि सफ़र सां ई जेको आहे नफ़रत कंदा हुया। जाहिल माण्हू, मुशरिकीन अरब, इहे छा कंदा हुया त सफ़र वारे महीने खे अॻिते पोइते कंदा हुआ। जॾहिं उन्हनि जो थोरो उन्हनि खे का हाजत हूंदी हुई त असांखे मुहर्रम वारे हुरमत वारे महीने में कुझु जंग करणी आहे, को ग़लति कमु करिणो आहे, त उहो छा कंदा हुआ, मुहर्रम जे महीने खे सफ़र जे महीने वठी ईंदा, सफ़र जे महीने खे मुहर्रम में, यानी सफ़र जो महीनो उन्हनि खे तब्दीली जे लाइ, नालो मटाइण जे लाइ इस्तेमालु कंदा हुया। सफ़र जो हिकिड़ी ॿी जेका रिवायतूं अचनि थियूं उन्हनि में, इन महीने खां अॻु में मुहर्रम वारो महीनो ख़तमु थींदो, हुरमत वारो। पोइ सफ़र वारे महीने में सभु ॾोहारी निकिरी ईंदा ऐं ॾोह कंदा, अहले मक्का खां सामान फुरंदा। एतिरो मार धाड़ थींदी, एतिरो फ़साद थींदो हो जो माण्हुनि वटि माल कोन बचंदो। पोइ चवंदा त असांजी हालति सिफ़र थी वई आहे, असां वटि हाणे का शइ बची न आहे। अहिड़ी क़िस्म जूं मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। बहरहाल इस्लाम हिकिड़ो हक़ीक़त पसंदि मज़हब आहे। इस्लाम जेको आहे कंहिं बि वक़्त खे, कंहिं बि ज़माने खे बुरो या उनखे मनहूस नथो सम्झे, बल्कि इहो इस्लामी अक़ीदे जे ई ख़िलाफ़ु आहे त इंसान कंहिं वक़्त खे, कंहिं इंसान खे, कंहिं शइ खे, कंहिं जानवर खे मनु सम्झे। इन जो मतिलबु छा आहे त इन इंसान जी या इन जानवर जी या हिन ॾींहं जी या हिन महीने जी तासीर एतिरी आहे जो मुंहिंजी तक़दीर या मुंहिंजा मामला या मुंहिंजो उथणु वेहणु, मुंहिंजी ख़रीदो फ़रोख़्त तबाह बर्बाद थी वेंदी उन जे करे। जॾहिं त अल्लाह ताला चवे थो वल्लाहु ग़ालिबुन अला अम्रिही, अल्लाह ताला जो अमर ग़ालिब आहे। अगरि तव्हांखे फ़ाइदो थियणो आहे त अल्लाह जे हुकुम सां, अगरि नुक़सानु थियणो आहे त अल्लाह ताला जे इज़्न सां। दरहक़ीक़त न को इंसान, न को जानदार, न को बेजान शइ कंहिं इंसान जी तक़दीर ते को बि असरु नथी ॾिए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान सही बुख़ारी में मौजूदु आहे। अल्लाह जे रसूल फ़रमायो ला अदवा वला तीरता वला हामता वला सफ़र, त आगाह रहो, न का बीमारी मुतअद्दी आहे, माना बीमारी हिकु माण्हू का ॿिए माण्हू मां पंहिंजी मर्ज़ीअ सां सरायत करे वञे, पंहिंजी मर्ज़ी सां का बीमारी ॿिए माण्हू खे लॻे, इहो बि न आहे। वला तीरता, न को परिंदो, को पखी इंसान जी तक़दीर जो हाल ॿुधाए सघे थो या तब्दील करे सघे थो। अॼु त सफ़र त छा, अॼु त माण्हू मिठो जेके तोता हूंदा आहिनि उन्हनि खां, कावनि खां, उल्लू जेको उनजो बि तज़किरो आहे इन हदीस में, त उन्हनि खां पंहिंजी तक़दीर में तासीर सम्झंदा आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि त ला तीरता, को अहिड़ो पखी न आहे जेको तव्हांजी ज़िंदगी या तव्हांजी मौत या तव्हांजी तक़दीरी मामलनि में को एडिशन करे सघे या कुझु नुक़सानु करे सघे। वरी फ़रमायूं वला हामता, त न को उल्लू जी का हैसियत आहे। उल्लू बि हिकिड़ो आम पखी आहे, उनजी का ज़िंदगी जो, को ॻाल्हाइण जो, को मौजूदु हुजण जो इंसानी ज़िंदगी ते या इंसानी ज़िंदगी जे कंहिं नंढे खां नंढे मामले में बि को तासीर आहे। हता की हिकिड़ो साहबी वञे पियो, उनजे साम्हूं उल्लू ॻाल्हायो त ॿिए साहबी रद्द कंदे चयो त किथे माण्हू ईअं न सम्झनि त हिन ॻाल्हायो त हाणे असां नुक़सानु थियो। तूं चवणु लॻा त इनशा अल्लाह ख़ैरु आहे, अल्लाह कंदो ख़ैरु थींदो। उन साहबी चयो त तव्हां जेको जुमिलो चयो इहो बि ग़लति आहे, माना जॾहिं शर न आहे त ख़ैर बि न आहे। न को कंहिं पखी जे मौजूदु हुजण सां को शर थिए थो, न को ख़ैरु अचे थी। इंसानी ज़िंदगी ते इन्हनि जी का तासीर न आहे। पोइ फ़रमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो वला सफ़रा, ऐं न को सफ़र जो महीनो को मनहूस आहे। असांजे दौर में बि इहे बिदआत ख़िराफ़ात मौजूदु आहिनि। माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्म जूं रिवायतूं ठाहियूं आहिनि, सभ जूं सभु मन घड़त, सभ जूं सभु मौज़ू रिवायतूं आहिनि जंहिंजी इस्लाम में का हक़ीक़त न आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक केरु असांजो ख़ैरख़्वाह आहे, केरु वधीक सचो आहे? उहो चवनि था त इन्हनि शयुनि जी का इंसानी ज़िंदगी ते न को बरकत जे एतबार सां, न को नहूसत जे एतबार सां त इहे मनहूस आहिनि या इहे बदकिस्मती जा आगाज़ थियनि था। अहिड़ो कुझु ई कोन्हे। इंसान जी ज़िंदगी हिकिड़ी आम ज़िंदगी आहे,
उन्हनि ते अल्लाह तबारक व ताला जे इज़न जो ऐं अल्लाह ताला जो अमर हलंदो आहे। बहरहाल इन्हनि ज़माननि जी इन्हनि ॾींहंनि जी का बि हैसियत या का नहूसत इंसान जी तक़दीर ते या इंसान जे मामलनि ते नथी अचे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असां सभिनी खे पंहिंजा अक़ाइद बचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।